अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाणे ख़बर शामिल कंदासीं ज़िला रिपोर्टर जाम शोरो मोहम्मद सफ़र अहम सेवाणी जी। जाम शोरो आल राजपूत इंटरनेशनल एसोसिएशन अरिया जे सूबाई बॉडी तरफ़ां जाम शोरो में रुस्तम जुनेजो जी ओताक़ ते तंज़ीम तरफ़ां राजपूत कबीले जो सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो। उन मौक़े ते केक कटियो वियो। उन तक़रीब के सूबाई सदर रुस्तम जुनेजो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद जमशेद जमील, नायब सदर बंद अली, सोहो रियाज़ अहमद राजपूत, राणा अब्दुल खालिक, शुएब राजपूत, दानिश राजपूत, राणा माजिद नादिर जुनेजो ऐं ॿियनि शिरकत कई ऐं सक़ाफ़ती ॾिहाड़े ते राजपूत कबीले खे अॼोके सक़ाफ़ती ॾिहाड़े ते मुबारकूं ॾिनियूं ऐं हिननि सिंधु दरिया जे पाणी ते धाड़े जी मज़ाहमत कई। हिननि चयो त असांजो अॼु कराची में मज़दार क़ाइदे ते वॾो जलसो आहे। उन में सिंधु दरिया ते ठहंदड़ गैर क़ानूनी केनालनि ख़िलाफ़ सॼी सिंध में राजपूत कबीले तरफ़ां एहतजाजी तहरीक जो ऐलान कयो वेंदो, जेको एहतजाज सॼे सिंध अंदरि कयो वेंदो। उन मौक़े अॻवाननि समूरे सिंध जी राजपूत बिरादरी खे ॿधी एको क़ाइमु रखण जो मैसेज ॾिनो। आख़िर में अॻवान कराची क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार ते हाज़िरी भरण लाइ रवाना थी विया।